साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। सिंध धरती जा वारिसों, मुंहिंजा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए मुंहिंजो रहबर साईं GM सैयद। दोस्तों, अॼु जी ये वीडियो मुज़म्मती वीडियो आहे घोटकी वाक़े जे मुतलिक़। घोटकी वाक़ियो जेको थियो आहे, जंहिंजी जेतिरनि सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कजो आहे घटि आहे। असांखे कुझु शयूं अकुल सां ऐं कॉमन सेंस सां सम्झण जी सख़्तु ज़रूरत आहे। जेॾी महिल सॼी दुनिया खे ख़बर आहे त 95% हिन मुल्क जे अंदरि माण्हू मुस्लमान आहिनि ऐं सॼी दुनिया खे ख़बर आहे त मज़हब जे मामले में अंदरि असांजी अवाम केॾी जज़्बाती आहे, पोइ मूंखे ॿुधायो त को माण्हू, पढ़ियल लिखियल माण्हू या ॼट माण्हू, छो तौहीन रिसालत करे या मज़हब जी तौहीन करे पंहिंजे लाइ मसला क्रिएट कंदो। को चरियो हुजे त पोइ त ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर हिकिड़ो माण्हू सऊं आहे, जेको एबनॉर्मल न आहे, सऊं आहे, उहो छो इहो कंदो? हक़ीक़त इहा आहे त बिल्कुलु को सऊं माण्हू माइनॉरिटी मां थींदे अहिड़ी का हरकत न कंदो। असांजे समाज जे अंदरि पंहिंजी ज़ाती अनाऊं, पंहिंजा ज़ाती मामला हल करण लाइ तमामु वॾो ऐं आसान शॉर्टकट आहे। छो त मज़हब वारे मामले में जीअं ई कंहिं ते इल्ज़ाम लॻे थो त असीं मुल्ज़िम ऐं मुजरिम वारे फ़र्क़ खे नथा सम्झूं त मुल्ज़िम ॿी शइ आहे, मुजरिम ॿी शइ आहे। असीं पाण ई काज़ी ऐं जज थियूं था, असीं पाण ई सज़ा सुञाणूं था, असीं पाण ई वकील थियूं था, वरी सज़ा ॿुधायूं था, ॿुधाइण खां पोइ पाण ई सज़ा ॾियण जे लाइ पहुची था वञूं। केॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे। दोस्तों, ही जेकी मज़हब जे नाले ते दहशतगर्दी थी रही आहे, उहो दीन जेको रहमत हो, उहो दीन जेको इंसानियत जो दर्स ॾींदो हो, केॾी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन खे इस्तेमालु करे माण्हू पंहिंजूं ज़ाती अनाऊं ऐं ज़ाती रंजिशुनि खे डील करे रहिया आहिनि। असीं कॾहिं सम्झंदासीं त अगरि दीन जे अंदरि तव्हां भले कंहिं मज़हबी ख़ल्क़े खां पुछो तौहीन रिसालत ॾोहो आहे, त पोइ कंहिं माण्हूअ ते तौहीन रिसालत जो कूड़ो इल्ज़ाम हणणु उन खां वधीक वॾो ॾोहो आहे। ऐं यादि रखिजो, मज़हबी तौर ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल बि आहे त अगरि तव्हांजी सोसाइटी जे अंदरि को ग़ैर मुस्लिम रहे थो ऐं तव्हां उन सां का नाइंसाफ़ी कयो था त रोज़े महशर ऐं उन जो वकील हूंदुसि। महिरबानी करे दोस्तों, सम्झो हिन मामले खे। ही मामिलो का कम्युनिटी जो न आहे, ही मामिलो सिंध जो आहे, ही मामिलो बर्दाश्त जो आहे, ही मामिलो अकुल जो आहे, कॉमन सेंस जो आहे। ऐं उहे माण्हू जाहिल आहिनि जेके इन मामले खे कैश कनि था, पंहिंजी ज़ाती अनाउनि ते मज़हब जो नालो इस्तेमालु करे कैश कनि था। अचो त हिन मामले जी सख़्तु लफ़्ज़ में मुज़म्मत कयूं, न रुॻो फेसबुक ते, न रुॻो ट्विटर ते, पर ज़ाती तौर ते उन कम्युनिटी सां मिलूं, पंहिंजे सिंधी हिंदू भाइरनि खे चऊं त असीं गॾु आहियूं। ऐं हीअ इंतिहा पसंदी, जहालतपन असांखे कंहिं हिसाब में क़बूल न आहे, कंहिं बि हिसाब में क़बूल न आहे। उमेद ही नंढिड़ो पैगाम सम्झ में अची वेंदो। दोस्तों, वधि मां वधि शेयर कयो, मुज़म्मत कयो, पंहिंजे भाइरनि खे निंढड़ कोन छॾियो। आख़िर में साॻी दुआ, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे।